अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह चाहे थो त तव्हां खे गुज़िरियल कामयाब माण्हुनि जी राह खोले ॿुधाए ऐं तव्हां खे उन्हनि जे रस्ते ते हलाए ऐं पंहिंजी महिरबानी ऐं बाझ करे। ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत जो साहिब ऐं दानाओ आहे। ऐं अल्लाह त तव्हां ते महिरबानी बाझ करणु घुरे थो। पर जेके माण्हू हक़ जी पैरवी छॾे पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशुनि जी पैरवी कनि था, उहे चाहिनि था त अव्हां बि उन्हनि वांगुरु सिधी राह खां तमामु परे भटकी वञो। अल्लाह त चाहे तो तव्हां लाइ दीन में आसानी ऐं नरमी करे ऐं बार हल्को करे, छाकाणि त इंसान ॾाढो कमज़ोर पैदा कयो वियो आहे। ए ईमान वारो, हिक ॿिए जो माल पाण में नाहक ऐं बातिल तरीक़े सां न खाओ, मगर हिक ॿिए जी रज़ामंदी सां वापार जे सुहिणे ॾेती लेतीअ में खाई सघो था। ऐं पंहिंजे पाण खे हलाक न करियो ऐं यकीनन अल्लाह अव्हां ते ॾाढो महिरबान आहे। ऐं जेको पोइ बि ज़ुल्म ऐं ज़्यादती सां ईअं कंदो त असीं उन खे जल्द ई बाहि में विझंदासीं। ऐं इहो कम अल्लाह लाइ तमामु आसान आहे। जेकॾहिं तव्हां वॾनि गुनाहनि कबाइर खां जिन खां अव्हां खे मना कई वई आहे पासो कंदो त असां अव्हां जा नंढा गुनाह, कसियूं, कांडायूं ऐं मदायूं माफ़ कंदासूं ऐं अव्हां खे इज़त वारियुनि जायुनि में दाख़िल कंदासीं। हिन आयत जी तफ़सील। कबीरा गुनाह उहो आहे जंहिंजी मना क़ुरान या हदीस में आयल आहे, जंहिं जे करण ते सख़्त सज़ा हुजे, या जंहिं जे करण सां अल्लाह रसूल ऐं मलाइकनि तरफ़ां लानत कई वई, या जे गुनाह करे त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं न निहारींदो ऐं न ॻाल्हाईंदो। ऐं इन शइ मक़ाम ऐं मर्तबे जी ख़्वाहिश न करियो जंहिं सां अल्लाह अव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। जेके कुझु मर्दनि कमायो आहे उन्हीअ मुताबिक़ उन्हनि जो हिसो आहे, ऐं जेको कुझु औरतुनि कमायो आहे उन्हीअ मुताबिक़ उन्हनि जो हिसो आहे। ऐं अल्लाह खां संदसि फज़ल, करम, जोद व सखा जी दुआ घुरंदा रहो। बेशक अल्लाह हर शइ जो समूरो इल्म रखंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। यानी अल्लाह औरतुनि जे नंढड़े सवाब जे कम जो मर्द जे वॾे सवाब वारे कम जेतिरो सवाब ऐं अजुर ॾेई सघे थो। ऐं असां हर उनजी छॾियल मिल्कियत लाइ हक़दार यानी वारिस मुक़रर करे छॾिया आहिनि, जेका वालिदैन ऐं माइट छॾीनि था। बाक़ी उहे माण्हू जिन सां अव्हां जो अहद या अक़द मवालात हो त उन्हनि खे उन्हनि जो हिसो अदा करियो ऐं छॾियल माल में कंहिं शरई हिसेदार सां ज़ुल्म न करियो। यकीनन अल्लाह हर शइ ते निगरान शाहिद आहे।